न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां। नौशरो फिरोज़ दरिया खान मरीअ में बदमनी चोट चढ़ी वई, ॾोहनि ते ज़ाब्तो न अची सघियो। ॾींहं ॾिठे हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल फुर थी वई। चानारी शाख वटां सदावाह जे टाप तां 3 नामालूम हथियारबंद फोरू परवेज़ पुट न्याज़ अली सियाल खां 2024 मॉडल ब्लैक कलर में 125 मोटरसाइकिल ऐं 1,25,000 रोक रक़म ऐं टच मोबाइल फुर करे आसानीअ सां फरार थी विया। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची वई। पुलिस ॾोहनि खे कंट्रोल करण में मुकमल नाकाम थी वई आहे। ॻोठाण परवेज़ सियाल ॻोठु हाजी जवायो सियाल खां दरिया खान मरी दुकान ते अची रहियो त चानारी शाख वटि हथियारबंदनि खांसे 125 मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुरे विया। ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां हथियारबंदनि जा पेरा खिया विया, मगर फुर थियल मोटरसाइकिल तोड़े फोरू हथ न अची सघिया।